अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवामी आवाज़ टीवी में भली कार आऊं आया आफशां उस्मान। सब खां पहिरीं शामिल कंदासीं हेडलाइंस। क़ौमी असम्बली में माली साल 2017 ऐं 18 लाइ 47 खरब 57 अरब जी बजट पेश। बजट में बचाव लाइ 920 अरब रुपया रखिया विया। पोलतनि जी पघार 15,000, सरकारी मुलाज़िमनि जी पघार ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन में 10% वाध। प्राइस बॉन्ड, इनामी रक़म, कमीशन नीलामी, 9 फॉल्स जे ठीकनि, 5 सुपारी ऐं सिगरेट ते ड्यूटी वधाइण जी तजवीज़। स्मार्टफोन ते कस्टम ड्यूटी 1000 मां घटाए 650 कई वई। टैक्स उगाड़ण जो हदफ़ 3,521 अरब मुक़ररु। वफ़ाक़ी बजट में औरतुनि जी ज़िंदगी जो मयार बहितर करण लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम लाइ 121 अरब रुपया रखिया विया। इसाक डार जो चवणु आहे त इन स्कीम तहत 55 लख औरतुनि खे फ़ाइदो ॾिनो वेंदो, जॾहिं त 13 लख ॿारनि खे ख़ासि वज़ीफ़ा बि ॾिना वेंदा। घर ठाहिण जी ख़्वाहिश रखंदड़नि लाइ ईंदड़ साल जी बजट में का बि ख़ुशख़बरी नाहे। हुकूमत न रुगो सीमेंट ते फीडल एक्साइज़ ड्यूटी में वाधारो कयो, पर स्टील इंडस्ट्री ते पिणु टैक्स वधाए छॾी। बजट पेश थींदी रही ऐं वफ़ाक़ी घरू वज़ीर चौधरी निसार अली खान वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां मुल्की सूरत हाल ऐं घरू वज़ारत बाबति मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हाईंदो रहियो। PTI सरबराह इमरान ख़ान बजट इजलास में न अचण जी रिवायत बरक़रार रखी। ऐं पीपल्स पार्टी जे अॻवाणे अॻूणे मुमलिकती वज़ीर महरीन अनवर राजा पारां वफ़ाक़ी बजट ते शदीद तनक़ीद कंदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत बजट न पर IMF जे एजेंडा पेश कई आहे। गैर मुतवाज़िन बजट सां मुल्क में महांगाई जो तूफ़ान ईंदो ऐं माशी तवाज़ुन वधीक बिगड़ी वेंदो। नाज़रीन, हीअ हेडलाइंस तफ़सीली ख़बरूं हिकु शॉर्ट ब्रेक। ख़बरनि में हिकु दफ़ो ॿीहर भली कार। बुलेटिन जी शुरुआत कंदासीं न वॾी ऐं अहम ख़बर सां। बजट जे हवाले सां त क़ौमी असम्बली में माली साल 2017 ऐं 18 लाइ 47 खरब 57 अरब जी बजट पेश कई वई, जंहिंमें बचाव लाइ 920 अरब रुपया रखिया विया। पोलतनि जी पघार 15,000, सरकारी मुलाज़िमनि जी पघार ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन में 10% वाध कई वई। प्राइस बॉन्ड, इनामी रक़म, कमीशन नीलामी, 9 फॉल्स ते ठीकनि, 5 सुपारी ऐं सिगरेट ते ड्यूटी वधाइण जी तजवीज़ पेश कई वई। स्मार्टफोन ते कस्टम ड्यूटी 1000 मां घटाए 650 कई वई, जॾहिं त टैक्स उगाड़ण जो हदफ़ 3,521 अरब मुक़ररु कयो वियो। क़ौमी असम्बली जो बजट इजलास स्पीकर सरदार अयाज सादिक़ की सदारत हेठि थियो, जंहिंमें वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार नए माली साल 2017 ऐं 18 जी बजट पेश कई। इसाक डार जो चवणु हो त 2013 में मुल्क जो ॾीवालो निकिरण वारो हो। आलमी बैंक पाकिस्तान सां गॾु कमु करणु न पई चाहियो, जॾहिं त माली ख़सारो 8% खां वधी चुको हो। हुन चयो त मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो चूंडियल वज़ीर आज़म ऐं नाणे वारे वज़ीर जी हैसियत सां हू पंहिंजी बजट पेश करे रहिया आहिनि, जंहिंसां जमहूरियत मज़बूत थींदी। नाणे वारे वज़ीर चयो त लोड शेडिंग में वाज़े घटिताई आई आहे, जेका ईंदड़ साल मुकमल तौर ते ख़तम थी वेंदी। संदसि चयो त सनअतनि में लोड शेडिंग नाहे वई, जंहिं करे आलमी इदारा चवनि पिया त पाकिस्तान 2030 में दुनिया जे 20 वॾियुनि माशी ताक़तनि में शामिल थी वेंदो। इसहाक डार चयो त हलंदड़ साल जी GDP जी शरह 5.3% ते पहुती आहे, जॾहिं त मशीनरी ॿाहिरां घुराइण में 40% खां वधीक वाधी। हुन चयो त ज़राअत में पिणु बहितरी अची रही आहे। कणक ऐं मकई जी पैदावार में बि रिकॉर्ड वाध आई आहे, जंहिं सबबि ज़रई शोबे में हलंदड़ 3.46% वाध थी। नाणे वारे वज़ीर जो त पाकिस्तान जी मईशत जो काथो 300 अमरीकी डॉलरनि खां बि वधीक आहे, जंहिं सबबि मुल्की माशी कारकर्दगी में हर लिहाज़ खां बहितरी आई आहे। इसहाक डार जो त सर्विसिस टैक्स में 5.98%, ओवरसीज़ पाकिस्तानी तरफ़ां नाणो मोकिलण में 40% ऐं 4 सालनि दौरान टैक्स उगाड़ण में 81% वाध थी, जॾहिं त हुकूमती गैर तरक़ियाती ख़र्चनि में घटिताई सबबि माली ख़सारो घटि थी 4% ते अची वियो आहे। संदसि चयो त पाकिस्तान ज़ाहिरी सुधारा कंदड़ 10 मुल्कनि में शामिल आहे। 1 जून खां पोइ पाकिस्तान एमर्जिंग मार्केट बणिजी वेंदो। नाणे वारे वज़ीर चयो त पाकिस्तान में फ़ी ख़ानदान जी आमदनी $1631 रही। हुन चयो त पोलतनि जी पघार 14,000 मां वधाए 15,000 कई वई आहे। सरकारी मुलाज़िमनि जी पघार ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन में 10% वाध कई वई आहे। इसहाक डार चयो त रोज़गार जी मौक़नि में वाध कई पई वञे, जॾहिं त ज़राअत, माली शोबे, सामान ॿाहिरां घुराइण ऐं रोज़गार जा नवां मौक़ा पैदा थींदा। संदसि चयो त FBR जे नाणे में 14% वाध जो मंसूबो जोड़ियो वियो आहे। नाणे वारे वज़ीर चयो त 300 माहवार यूनिट इस्तेमालु कंदड़ लाइ
सब्सिडी जारी रखी वेंदी। बिजली ते सब्सिडी 118 अरब ॾिनी वेंदी। इसाक डार चयो त बेनज़ीन इनकम सपोर्ट लाइ 121 अरब ऐं लैपटॉप स्कीम लाइ 20 अरब रुपया रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। BISP मां 8 लख मुस्तहिक नौजवान फ़ाइदो हासिल करे सघंदा। हुन चयो त हलंदड़ साल टैक्स उगाड़ण जो हदफ़ 3521 अरब मुक़ररु कयो वियो आहे। बजट तक़रीब दौरान नाणे वारे वज़ीर शहीदनि जे ख़ानदाननि लाइ फलाही स्कीम शुरू करण जो ऐलान कंदे चयो त ग़रीब कुटुंबनि जी माली मदद लाइ 50,000 रुपयनि जी स्कीम आंदी वेंदी, जॾहिं त हारियुनि खे 50,000 कर्ज़ ॾियण जो ऐलान पिणु कयो वियो। नाणे वारे वज़ीर चयो त पघाई थावनि ठाहींदड़ ऑटो पार्ट सनत ते रेगुलेटरी ड्यूटी घटाए 5% करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे, जॾहिं त पाणी सोपारी ते रेगुलेटरी ड्यूटी 10 मां वधाए 25% करण जी तजवीज़ आहे। इसाक डार चयो त सर्जिकल गाउन, बैंडेज वारी कपड़े ते कस्टम ड्यूटी 5% ऐं दवा ठाहींदड़ सनत जे विकिरे जी हद 5 मां वधाए 10% रखी वई आहे। सदस्य चयो त बचाव लाइ 920 अरब रुपया रखिया विया आहिनि। इसाक डार चयो त गुज़िरियल साल जी नज़रसानी कयल खसारे जो काथो 4.2% आहे। हुन चयो त FBR स्टेक उगाड़े जी काथे में 14% वाध जो इम्कान आहिनि। टैक्स वसूल 4013 अरब रुपयनि जी तजवीज़ ॾिनी वई आहे। नाणे वारे वज़ीर चयो त मुकमल आमदनी मां सूबनि जो हिसो 2384 अरब रुपया ऐं वफ़ाक़ जी आमदनी 2926 अरब रुपया थियण जो इम्कान आहे। हुन चयो त CPEC सां ॻंढियल मनसूबनि लाइ 180 अरब रुपया रखण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। इसहाक डार चयो त तालीमी ख़र्चनि ते रिआयत जी हद सालियानो 10 लख मां वधाए 15 लख रुपया कई वई आहे, जंहिं तहत फी ॿार खे 60,000 ख़र्चनि ताईं टैक्स में 5% रिआयत मिलंदी। संदसि चयो त प्राइस बांड, इनामी रक़म, कमीशन, नीलामी, नॉन फाइल्स ते ठीकनि, विकिरे ऐं ख़िदमत में विद होल्डिंग टैक्स में वधाइण जी तजवीज़ ॾिनी वई आहे, जॾहिं त कारपोरेट सेक्टर लाइ टैक्स जी हद 30% हूंदी। नाणे वारे वज़ीर चयो त इलेक्ट्रॉनिक शयुनि जी डील्स, डिस्ट्रीब्यूटर्स, होलसेलर्स ते विद होल्डिंग में वाध जी तजवीज़ आहे। हुन चयो त समुंड पार पाकिस्तान लाइ $1 अरब जो नॉन कन्वर्टेबल बांड जारी कयो वेंदो, जॾहिं त CDA धार सेक्टर क़ाइमु करण जी तजवीज़ बि ॾिनी वई आहे। आइन मां घुर्बल मक़सद हासिल न थियण ते इहे वापसि वठण जी तजवीज़ बि आहे। इसहाक डार चयो त बेवा औरतुनि लाइ HBFC जे कर्ज़नि जी अदायगी में छूट लाइ स्कीम आणण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जंहिं तहत मथां 5 लख रुपयनि जो कर्ज़ हुकूमत अदा कंदी, जॾहिं त बैतुल माल जी बजट 4 अरब खां वधाए 6 अरब रुपया करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। संदसि चयो त इलेक्ट्रॉनिक गाॾियुनि ते ड्यूटी में रिलीफ लाइ 3 महीननि में पैकेज आणण जो ऐलान कयो वेंदो। इलेक्ट्रिक सिगरेट ते 20% ड्यूटी जी तजवीज़ ॾिनी वई आहे, जॾहिं त ॿारनि जी डायपर जे खाम खाल ऐं एल्यूमिनियम ते ड्यूटी में 5% घटिताई जी तजवीज़ आहे। नाणे वारे वज़ीर चयो त पोल्ट्री फार्म ते लाॻू 5% रेगुलेटरी ड्यूटी ख़तमु करणु, ऊठ पकी जी वाध वेझ लाइ कस्टम ड्यूटी ते छूट जी तजवीज़ ॾिनल आहे। संदसि चयो त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग जारी आहे, जंहिं करे सुपर टैक्स जारी रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। हुन चयो त वज़ीर आज़म यूथ लोन स्कीम तहत वरितल गाॾियुनि ते विद होल्डिंग टैक्स में छूट सां नौजवाननि खे फ़ाइदो मिलंदो। इसहाक डार चयो त स्मार्टफोन ते कस्टम ड्यूटी 1000 मां घटाए 650 कई वई आहे। नाणे वारे वज़ीर इसहाक डार चयो त इस्लामी बैंकारी खे वधाइण जी तजवीज़ बि बजट जो हिसो आहे। नाज़रीन, नाणे वारे वज़ीर पंहिंजी बजट तक़रीर दौरान औरतुनि जी ज़िंदगी जो मयार बहितर करण लाइ अहम क़दम खणण जो ऐलान कयो ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम लाइ 121 अरब रुपया रखण जो ऐलान कंदे चयो त इहे पैसा 55 लख औरतुनि खे ॾिना वेंदा। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार ॿुधायो त औरतुनि जी ज़िंदगी जो मयार बहितर बणाइण लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम खे वधाए पियो वञे ऐं ईंदड़ साल लाइ इन प्रोग्राम लाइ 121 अरब रुपया रखिया पिया वञनि। हुन ॿुधायो त इन खां अॻु 2013 में हिन प्रोग्राम लाइ रुॻो 40 अरब रुपया रखिया विया हुआ, पर हाणोकी हुकूमत इन में इज़ाफ़ो कंदे 121 अरब रुपया कयो आहे। इसहाक डार जो चवणु त इन स्कीम हेठि 55 लख औरतुनि खे फ़ाइदो ॾिनो वेंदो, जॾहिं त 13 लख ॿारनि खे बि ख़ासि वज़ीफ़ा ॾिना वेंदा। नाज़रीन, घर ठाहिण जी ख़्वाहिश रखंदड़नि लाइ ईंदड़ साल जी बजट में का बि ख़ुशख़बरी न आहे। हुकूमत न रुॻो सीमेंट ते फेडरल एक्साइज़ ड्यूटी में वाधारो कयो आहे, पर स्टील इंडस्ट्री ते टैक्स वधाए छॾी आहे। क़ौमी असम्बली में बजट तक़रीर दौरान ख़ज़ाने वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार चयो त पोल्ट्री जे 7 मशीननि ते सेस टैक्स जी शरह 17% आहे, जंहिंखे घटाए 7% कयो वेंदो, जॾहिं त तालीमी इदारनि में जदीद टेक्नोलॉजी जी वाध लाइ मल्टी मीडिया प्रोजेक्ट्स ते सेस टैक्स जी शरह 10% कई पई वञे। हुन चयो त स्टील जी शोबे सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि सां सलाह मशवरे खां पोइ स्टील सेक्टर्स ते सेस टैक्स 9 रुपयनि मां वधाए 10.5 रुपया कयो वेंदो। नाज़रीन, नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार क़ौमी असम्बली में जंहिं वक़्तु नए माली साल जी बजट पेश करे रहियो, इन वक़्तु वफ़ाक़ी घर वज़ीर चौधरी निसार वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां मुल्की सूरत हाल ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हाईंदो रहियो।
खानगी ख़बर इदारे मूजिब वफ़ाक़ी घर वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां मुल्क जी ताज़ी सूरत हाल, सियासी सूरत हाल, अमन अमान ऐं घरू वज़ारत बाबति मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन इमरान ख़ान हिकु भेरो ॿीहर बजट इजलास में शरीक न थियो ऐं हिन भेरे बि बजट इजलास जी बाइकॉट जी रिवायत जारी रखी। पीपल्स पार्टी जे अॻवाणी अॻूणी मुमलिकती वज़ीर महरीन अनवर राजा पारां वफ़ाक़ी बजट ते तनक़ीद कंदे चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत बजट न पर IMF जी एजेंडा पेश कई आहे। गैर मुतवाज़न बजट सां मुल्क में महांगाई जो तूफ़ान ईंदो ऐं माशी तवाज़ुन वधीक बिगड़ी वेंदो। खानगी टीवी जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदे महरीन अनवर राजा चयो त नून लीग जी हुकूमत पारां खातनि जी बहाली माली तरक़ी जूं कूड़ियूं दवाऊं आॾो अची वियूं आहिनि। संदसि चयो त वफ़ाक़ी बजट खे अवाम रद्द करे छॾियो आहे। 4 सालनि में मुल्क जी हर इदारे खे तबाह कयो वियो आहे। हुन चयो त पघारनि, पेंशन ऐं ॿियनि गैर तरक़ाती ख़र्चनि जी मद में क़ौमी ख़ज़ाने मां 144 अरब 50 करोड़ रुपयनि जो नुक़सान कयो वियो आहे। नाज़रीन, हलंदड़ माली साल जी इक़्तिसादी रिपोर्ट मूजिब पाकिस्तान जी आबादी 19 करोड़ 91 लख थी वई आहे, जंहिंमें शहरी आबादी 8 करोड़ 72 लख जॾहिं त ॿाराड़ी वारी आबादी 11 करोड़ 83 लख आहे। आबादी में सालियानो 1.86% इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो आहे ऐं माहौलियाती तब्दीली जे ख़तरनाक मुल्कनि जी लिस्ट में पाकिस्तान 7 नंबर ते आहे। वधीक तफ़सील इन रिपोर्ट में। हलंदड़ माली साल जी इक़्तिसादी सर्वे रिपोर्ट जारी कई वई आहे, जंहिं मूजिबि पाकिस्तान में हर साल विम दौरान 1 लख मां 170 माण्हू मौत जे वर चढ़ी वञनि थियूं, जॾहिं त 1000 मां 62 नवां ॼावल ॿार मरी वञनि था। पाकिस्तान में 44% ॿार ग़ज़ाई खुट जो शिकार आहिनि, जिन मां 46.3% ॿारनि जो लाॻापो ॿाराड़ी वारी आबादी सां आहे। सर्वे में इहो बि ॿुधायो वियो आहे त ॿाराड़ी वारनि इलाइक़नि मां शहरनि ॾांहुं लॾपलाइण जो सिलसिलो पिणु वधियो आहे। सर्वे रिपोर्ट मूजिबि पाकिस्तान में रजिस्टर्ड डॉक्टरनि जो अंगु 1,95,896 आहे, जिन मां ॾंदनि वारे डॉक्टरनि जो अंगु 18,333, जॾहिं त रजिस्टर्ड नर्सुनि जो अंगु 90,228 आहे। सर्वे में इहो पिणु ॼाणायो वियो आहे त 997 माण्हुनि लाइ रुॻो हिकु डॉक्टर, इस्पतालुनि में 1,584 माण्हुनि लाइ फ़क़ति हिकु बिस्तरो आहे। रिपोर्ट मूजिबि औरतुनि जी सरासरी उमिरि मर्दनि जे भेट में बहितर थी आहे। औरतुनि जी सरासरी उमिरि 68.2 वरी आहे, जॾहिं त मर्दनि जी सरासरी उमिरि 65.8 साल आहे। इक़्तिसादी सर्वे रिपोर्ट मूजिबि ॿाराड़ी वारे इलाइक़नि में 2013 में आबादी 62.1% हुई। 2017 में उहा घटिजी 59.46% रहिजी वई आहे। साल 2013 में शहरी आबादी 37.9% हुई ऐं हाणे 2017 में वधी 40.54% थी चुकी आहे। पाकिस्तान में ख़्वानदगी जी शरह 58% रही, मर्दनि में ख़्वानदगी जी शरह 70%, जॾहिं त औरतुनि जी ख़्वानदगी वारी शरह 48% रही। साल 2016 ऐं 17 दौरान प्राइमरी सतह ते दाख़िला जी शरह में 3.6% इज़ाफ़ो थियो आहे, जॾहिं त यूनिवर्सिटी जी सतह ते दाख़िला में 67,771 शागिर्दनि जे घटि दाख़िला जो इम्कानु आहे। नाज़रीन, हिन वक़्त जो बुलेटिन पंहिंजे पुॼाणे ते पहुतो। हर वक़्तु अपडेट लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiawaaz.com।